एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि खे ख़ुशि आमदीद ऐं सकाफ़ती ईद तव्हां सभिनि खे मुबारक हुजे। जेके जेके जितां जितां असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे मां इहो चवंदमि त हिकिड़ो ई पैगाम आहे असांजो, इल्मु पहिरायो, सिंध सवारियो। इन पैगाम ते अमल तमामु घणो ज़रूरी आहे, जेको हाणे बि जेकॾहिं असां इन ते अमल न कयो त पोइ अॻिते अलाए छा थींदो। उन खां अलावा ही रंगारंग महफ़िल असां तव्हांजे लाइ सजाई आहे। जीअं त कंहिं बि घर में को बि इवेंट हूंदो आहे त महिमान तमामु घणा ज़रूरी हूंदा आहिनि। जीअं त मां तव्हांखे इंट्रो में चयो हुयो, अॼु असां सां गॾु तमामु प्यारा प्यारा महिमान हूंदा ऐं ईअं ई हाणे बि कुझु नए महिमाननि असांखे जॉइन महिमाननि कयो जी आहे। ॻाल्हि कजे त जीअं अॼु एकता जो ॾियारो आहे, लाज़मी एकता जो हिकिड़ो आवाज़ु KTN जिते सिंध गॾिजे थी ऐं हर साल को न को स्लोगन हूंदो आहे, हर साल को न को हिकिड़ो वाइदो, को न को वचन, को न को हिकिड़ी कमिटमेंट हूंदी आहे। हिन साल असांजी कमिटमेंट आहे, उमेदु कयां थो हर सिंधवासी, हर सिंधी जेको सिंध में, पाकिस्तान में या दुनिया खां ॿाहिरि जहिड़े मुल्क में रहे थो, उहा का कमिटमेंट करे त पंहिंजी क़ौम खे एजुकेशन खे प्रमोट करे कयो। अॼु जो स्लोगन इहो आहे त इल्मु पिरायो, सिंध संवारियो। ऐं उन सां गॾु असां जेके महिमान आहिनि तमामु अॼु मां इहो ॾिसां पियो त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो इट सेल्फ हिकिड़ो वॾो करियर आहे, जंहिं पंहिंजी पंहिंजी फील्ड में हिकिड़ो नालो कमायो आहे, जंहिं पंहिंजी पंहिंजी फील्ड में हिकिड़ी तमामु बहितरीनु तरीक़े जी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे। आर्ट सां उन्हनि जो तालुक़ु आहे, सभिनी इतफ़ाक़ ऐं मोस्ट सीनियर माण्हू आहिनि। उन्हनि सभिनी खे ख़ुशामद चवंदासीं। अॼु असांजो जेको पहिरियों महिमान आहे तमामु मां उनजी छा तारीफ़ कयां ऐं उन लाइ मां छा चवां, माना असांजो ब्रदर बि आहे, वॾो भाउ बि आहे ऐं हमेशह ॾाढो काइंड रहियो आहे। ऐं सो अॼु असां सां गॾु आहे मुख़्तियार लगाई साहब, PTV GM आहे। इट सेल्फ हुननि जो वॾो हिकिड़ो आर्ट जे हवाले खां वॾो हिकिड़ो तजुर्बो आहे। साईं अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, मज़े में? सभ खां पहिरियों तव्हांखे तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैरु, अॼोको ॾींहुं तव्हांखे मुबारक तव्हांखे हुजे। मुबारक हुजनि। ऐं माशाल्लाह तव्हांजो बि हिकिड़ो इट सेल्फ हिकिड़ो करियर आहे, जंहिंमें हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे सोसाइटी जे हवाले खां, एजुकेशन जे हवाले खां, सिंधी क़ौम लाइ टाइम खां वठी करे हिकु टाइम। कीअं पियो लॻे अॼु को ओवरऑल, अॼु आया हो तव्हां, ओवरऑल अॼु सिनेरियो कीअं पियो लॻे तव्हांखे? तमामु सुठो पियो लॻे ऐं KTN ख़ासि तौर ते आउं चवंदुसि त इन शइ जो मुस्तहक बि आहे, छो जो हीउ सिलसिलो KTN शुरू कयो बिल्कुलु ऐं उहो अञा ताईं हलंदो थो अचे। आउं तक़रीबन कोई 35-40 सालनि खां कराची शहर में रहां थो। मूं कॾहिं कराची में सिंधी माण्हुनि जा ईअं मेड़ाका कोन ॾिठा जीअं हींअर आहिनि। मतिलबु अॼु जे ॾींहुं तव्हां अचो, रस्तनि ते ॾिसो, तव्हांखे कराची जी जंहिं कुंड कुड़िछ में वञो, छो असां कराची में रहूं था, कराची जी आउं ॻाल्हि कंदुसि, छो जो कराची जी ॻाल्हि करणु बि खपे, छो जो कराची सिंध आहे, सिंध जो हिसो आहे, सिंध जी गादी जो हंधि आहे। त हिन शहर में जिथे असां माण्हू ओपरा पंहिंजे पाण खे फील कंदा हुआसीं, पर KTN असांखे इहो शऊर ज़रूरु ॾिनो त असांखे हाणे पंहिंजाइप जो अहसासु थिए थो। हिकिड़ो सुठो कमु आहे ऐं हर साल सुठो स्लोगन हूंदो आहे। जीअं तव्हांजो स्लोगन आहे, इल्मु पिरायो, सिंध संवारियो। ज़ाहिर आहे इल्मु सां माण्हू में सिर्फ़ु इल्मु जेको आहे उहो इहो कोन हूंदो आहे तव्हां किताबु पढ़ी डिग्रियूं वठी वञी नौकिरी करियो। इल्मु सां तव्हांखे अवेयरनेस मिले थी, तव्हांजो शऊर अचे थो। सभ खां वॾी ॻाल्हि त शऊर अचे थो, तव्हांखे सम्झ अचे थी, सुठे जी, ख़राब जी, चङे जी, मठे जी। ऐं उन सां ॿियूं तव्हांखे सभु इलाही शयूं जेके आहिनि उन में अची वञनि। हीउ तमामु हिकिड़ो सुठो आउं चवां थो, हाणे तव्हां ॾिसो न सिंधी माण्हुनि या KTN इहो मल्हाइण खां पोइ हाणे सभु क़ौमूं पंहिंजो ॾियारो मल्हाइनि थियूं। मतिलबु कुझु ॾींहं पहिरीं असां वटि आउं जीअं त जनरल मैनेजर आहियां PTV नेशनल जो ऐं 3 सूबा आउं रिप्रेज़ेंट कंदो आहियां, पंजाब, KP ऐं सिंध खे। त मूं ॾिठो आहे त असां, हालांकि इहो असां बि अॼु करियूं पिया था पंहिंजी ट्रांसमिशन, असांजे PTV ते बि कॾहिं ईअं थियो कोन्हे जो उते इहे गीत गूंजा हुजनि उन्हनि प्रिमिसिस में, पर हाणे थियनि पिया। या KTN जी हिकिड़ी महिनत आहे, इनखे मञूं था। तमामु सुठी ॻाल्हि आहे। मुख़्तियार लगाई साहब जो इट सेल्फ हिकिड़ो वॾो करियर आहे, असांजो मिंटोर आहे ऐं तमामु नाइस इंसानु आहे। उन सां गॾु असां सां हिकिड़ो तमामु बहितरीनु शख़्सियत वेठल आहे। उनजो बि हिकिड़ो तारुफ़ जेकॾहिं कराइजे त उनजो बि हिकिड़ो राइटर आहे, पोएट आहे, उन खोड़ सारा किताब लिखिया, खोड़ सारनि गीतनि में उन्हनि जी शाइरी थी आहे। ज़ुल्फ़कार सियाल थी आहे, वेलकम टू। साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि सकाफ़ती जूं खोड़ सारियूं मुबारकूं। ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? मज़े में? सर तव्हांजो बि हिकिड़ो माशाल्लाह वॾो हिकिड़ो डिघो चङो अरसो तव्हांजो अदब सां, लिखण सां, पोइट्री सां रहियो आहे। अॼु जे ॾींहं खे अव्हां कीअं पढ़ियोसि सॼे ओवरऑल सिस्टम खे? साईं, क़ौमूं पंहिंजा कल्चरल डे मल्हाईंदियूं आहिनि ऐं सॼी दुनिया में कार्निवल्स थींदा आहिनि, फेस्टिवल्स थींदा आहिनि उन्हनि जे पंहिंजे पंहिंजे कल्चर जे हिसाब सां। वही जो पहिरियों लफ़्ज़ हो इक़रा, तव्हांजो असांजो जेको अॼोको स्लोगन आहे त इल्मु पिरायो, सिंध संवारियो। ऐं ॿई जेके सब्जेक्ट्स आहिनि तमामु आम आहिनि, वक़्तायता आहिनि ऐं जेके पढ़ण जी पहिरीं शुरूआति सुञाणप थिए थी।
तव्हांजा अख़र सुञाणो, लफ़्ज़ सुञाणो, पंहिंजी पाण खे सुञाणो, क़ौम सुञाणो, मुल्क सुञाणो, जेको कुझु आहे। ऐं उन में जेको तव्हांजो हिन साल इलाही अहम ऐं वक़्ताइतो जेको नारो आहे, स्लोगन आहे, उहो असां सभिनी खे दुनिया सां गॾे थो। बिल्कुलु दुनिया सां गॾिजण खां पोइ असां काइनात सां गॾिजूं था, बिल्कुलु असां पंहिंजो पाण सां गॾिजूं था। त तव्हांजो जेको स्लोगन आहे उहो अहम आहे, वक़्ताइतो आहे। शर्त इहो आहे, मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश थो कयां त इल्मु पिरायो। इल्मु डिग्रीअ जो नालो कोन्हे, इल्मु कंहिं यूनिवर्सिटी या कॉलेज में वञण जो नालो कोन्हे। इल्मु तव्हांजी ॼाण आहे, उहा ॼाण जेका तव्हांखे किताबनि खां मिले थी, माण्हुनि खां मिले थी, क़ौमुनि खां मिले थी, धरती सां मिले थी, ऐं हर जाइ खां जेका तव्हांखे ॼाण मिले थी, उहा पिरायूं। अचो त गॾिजी पंहिंजो पाण खे सुञाणूं। जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे सुञातोसीं, यकीन ॼाणूं त दुनिया सॼी असांजी पंहिंजी। वाह वाह, बिल्कुलु सर, वाह वाह, तमामु बहितरीनु ॻाल्हि कई, तमामु सुठी ॻाल्हि कई। ऐं अॻिते हलंदासीं असां सां गॾु जेको आहे तमामु हिन धरती जी सुञाणप हमें शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह भिटाई सरकार, हिकिड़ो वॾो असां वटि हिकिड़ो वॾो शाइर गुज़रियो आहे, सूफ़ी शाइर आहे, जंहिंजी अॼु बि हिकिड़ी लेगेसी आहे, प्यार, मोहबत, अमुन, भाईचारो, अलाए केतिरा हिकिड़ा मैसेजिस आहिनि। उन्हनि जो असां वटि पारखू हुजणु हिन दौर में असां वटि इहा तमामु हिकिड़ी वॾी एज़ाज़ी ॻाल्हि आहे। असां सां गॾु अल्ताफ़ असीम साहिबु गॾु आहे, उनखे वेलकम चवंदा। साईं ख़ुशि आहियो त भई ठीकु आहे, भली कार चवंदा। वॾा कुर्ब तव्हांजा सर महिरबानी। ऐं एकता ॾियारे जी असां सां गॾु सॼी सिंध वासियुनि खे बि खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। सही। ऐं हिन मेड़ाके में अची इलाही ख़ुशी थी आहे। ऐं लतीफ़ सरकार जो तव्हां नालो खयों त लतीफ़ साईं चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। बिल्कुलु, वाह वाह। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। वाह वाह, वाह वाह। अवां हे मोहबतनि जो मेड़ो मचायो आहे। हिते क़िस्म क़िस्म जा मतिलबु हर वॉक ऑफ लाइफ जा, हर मकतब फ़िक्र जा दोस्त तव्हां इकठा कया आहिनि, थींदा। बिल्कुलु। ऐं लतीफ़ जो फ़िक्र, सिंध जो फ़िक्र, इल्म जी प्रचार, इहो सॼो हिन प्रोग्राम्स जो हिकिड़ो ख़ासि जेको आहे मर्कज़ी नुक़्तो आहे। बिल्कुलु। जेसिताईं अॼोकी हिन थीम जो तालुक़ु आहे त हर साल हिकिड़ी नई थीम मिलंदी रहे थी। बिल्कुलु। हिन साल जेका थीम आहे, इल्मु पिरायो सिंध संवारियो, सच बि इहो आहे। बाक़ाइदा छाकाणि त प्रोफेशनली मां हिकु प्रोफेसर आहियां। सही। ऐं मां 25 सालनि खां मथे इन ई शोबे में पंहिंजे नए नस्ल सां, पंहिंजे हर साल 1500 नवनि नौजवाननि सां मुंहिंजो वास्तो रहियो। बिल्कुलु। ऐं कंसंट्रेट इहो ई कयोसीं त सिंध जे संवार जो, सिंध जे सुधारे जो, सिंध जे सिंगार जो, सिंध जे तरक़ीअ जो जेकॾहिं को राज़ आहे त उहो इल्मु आहे। इल्मु ई आहे सर। बिल्कुलु। असां साइंसी दुनिया में रहूं था, असां हाणे रोबोटिक दुनिया में रहूं था। बिल्कुलु। असां एॾा एडवांस स्पेस टेक्नोलॉजी जे ज़माने में, ख़िला जे दौर में रहूं था। बिल्कुलु। AI ते कमु था कनि सर। हा, त हाणे असां ॾिसो न, असां उहा क़ौम आहियूं। 5000 साल अॻु में असीं सिंधी आहियूं, 1400 साल खां असां मुस्लमान आहियूं, 72 साल खां असां पाकिस्तानी आहियूं। असांजूं इलाही क्वालिटीज़ आहिनि। बिल्कुलु। इहा हिकिड़ी डिफ्रेंसिएशन असांजी आहे त असां 5000 साल खां हिन धरती जा सन ऑफ द सॉइल रहिया आहियूं। ऐं उन धरती जा असां पुट आहियूं, उन धरती जो औलाद आहियूं जिते 5000 साल अॻु में बि लिखत मिले थी। बिल्कुलु, लिखत मिले थी। मोहन दड़ जी लिखणी, स्क्रिप्ट असांखे मिलियो आहे। माना हीअ जाहिल क़ौम, 5000 साल अॻु में बि हीअ क़ौम जाहिल न हुई। असां वटि पढ़ियल लिखियल ऐं क़ौम। असां वटि जेके बि आसार क़दीमा आहिनि उन्हनि खे सभिनी खे तव्हां ॾिसंदो त सिंधी क़ौम जे क़दामत ऐं अज़मत ऐं उनजी जेका साइंसी सोच आहे, उनजी हिकिड़ी वॾी में वॾियूं निशानियूं तव्हां वटि पकड़ियूं पयूं आहिनि। बिल्कुलु। हाणे असां जेकॾहिं इल्मु पिरायो में सिंध संवारे जी ॻाल्हि कयूं था, या जेका हिन फोरम्स ते वेही वधि में वधि जंहिंजी प्रचार कंदासीं, उहा इहा ई कंदासीं त भई तव्हांजो मुक़ाबिलो ॾिसो न। अॻे असां सिर्फ़ु नंढड़े ॻोठ में, हिकिड़े शहर में, हिकिड़े पाड़े में, या हिकिड़े कंहिं वाण बस्ती में रहंदा हुआसीं। हाणे असां ग्लोबल दुनिया में एग्ज़ैक्टली, दुनिया ग्लोबल विलेज हिकिड़ी क्लिक ते असां हिकिड़े 5 मिंटनि में जेकॾहिं पेशेंट खे का दवा नथी लॻे त तव्हां गूगल ते हलिया वञो, भई मां हीअ गोरी खाराई आहे हिनखे, हाणे हिनखे इहो अञा असरु कोन थो थिए, हिनखे छा करणु खपे, त दुनिया जा 1500 डॉक्टर तव्हांखे मिड़ी अची जवाबु था ॾियनि त भले हीअ दवा हुनखे ॾिनी आहे। हाणे जॾहिं इन दुनिया में रहो था त ॾिसणो इहो आहे त सिंधी माण्हू बीठो किथे आहे। बिल्कुलु। मूंखे माज़रत सां चवणो थो पए त सिंधी माण्हू ख़बर अथव हाणे असां, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त इल्मु पिरायो जी ॻाल्हि, इल्मु पिरायो जी तव्हां ॻाल्हि कई न, त अजरक त असां वटि आहे, पर असां उहो अजरक पायासीं जंहिं ते अलुफ़ बे लिखियलु आहे। बिल्कुलु। ऐं उहो अजरक जेको आहे असां प्रचार था कयूं त भई असां इल्म वारा जी प्रचार था कयूं। असां इल्मु असांजी ज़रूरत आहे। सही।
अॼु जे दौर में जेकॾहिं असां पंहिंजे ॿार खे जॾहिं असां रॉकेट साइंस जी दुनिया आहे, रोबोट जी दुनिया, मेडिकल साइंस में हाणे रोबोट ऑपरेशन थो करे, Robotic डॉक्टर आहे, हुनखे बिल्कुलु, I understand. ॾिसे थो बीठो त कीअं हिनखे ऑपरेट बिल्कुलु, करिणो आहे। उन दुनिया में असांजो ॿारु जेकॾहिं ॿहिराड़ी में पढ़े, जानण पट जा गाना पाता, साबू हार लाथा, ॾिने हार पाता, असां कहिड़ी दुनिया में? असांखे एडवांस इल्मु पिराइण जी ॻाल्हि इहा त भई हाणे तव्हां अचो, उन इल्म ॾे अचो जेको तव्हांखे दुनिया में अज़ीम ऐं वाक़ई तव्हांखे हिकिड़ी बाशऊर ऐं इल्मी क़ौम साबित करण जे लाइ तव्हांखे ज़रूरी इहो आहे त तव्हां साइंस जी सोच सां अॻिते वधो ऐं साइंस खे अॻिते आणियो। बिल्कुलु सर, 99% जेके बि असांजा इशूज़ आहिनि, जेके मसइला आहिनि, असां सम्झूं था त इहे हिकिड़े जेको आहे इल्म सां ई हल थींदा। इन जे करे अॼु जेको आहे इल्मु प्राइवेसी संभालियो। अॼु असां सां गॾु हिकिड़ी असां वटि जेकॾहिं ख़वातीन जी, औरतुनि जी ॻाल्हि कई वञे, उन में बि असां वटि हिकिड़ा ॾाढा मतिलबु तमामु सुठी सुठी शख़्सियतूं पियूं आहिनि, जेके जॾहिं मां थोरी घणी ख़बर पई मूंखे, अॼु मां पुछा कयुसि त असांजो गेस्ट आहे, लाइफ सां जेको मौत सां जेको जंग विड़े, उहा हिकिड़ी वॾी इंस्पिरेशन रहंदी आहे। उहे माण्हू हिकिड़ो तव्हांजी लाइफ में हिकिड़ो लेसन हूंदा आहिनि। अॼु असां सां गॾु आहे सीमा बासी, जेका राइटर बि आहे, पोएट बि आहे, लेखक बि आहे, ॿिया खोड़ सारी शयूं कंदा आहिनि। रिसेंटली 2 साल हिकिड़ी कैंसर सां फाइट कयो, ऐं फाइट करण खां पोइ इहा हिकिड़ी मोटिवेशन इंस्पिरेशन उन खां पोइ अची हिते वेहण ऐं पंहिंजो शयुनि खे अॻिते करणु। तव्हांखे वेलकम चवंदा, भलीका चवंदा, कीअं आहे? वधी ठीकु आहे? त बि ठीकु आहे, हक़ मौजूदु, सदा मौजूदु। ऐं अव्हां खे अलाह साईं सिहत ॾे, अलाह साईं अञा वधीक सिहत ॾे, तव्हां कुझु करे सघो। अॼोके ॾियारे खे अव्हां जेको आहे एकता हिकु आवाज़ु आहे, इल्मु पिरायो, सिंध संवारियो, अव्हां कीअं पिया ॾिसो अॼु ॾियारे खे? बिल्कुलु तमामु सुठो तव्हांजो स्लोगन आहे ऐं सुठी तव्हांजो मतिलबु नारो आहे। इन जे करे जो हर साल इहो ॾिठो वियो आहे त KTN नई शइ सां ईंदी आहे, ऐं उनखां अलावा इहो KTN जो क्रेडिट आहे त सॼी सिंध खे हिन मौक़े जी मुनासिबत सां मुनज़िम करे गॾु करे थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया जो दौरु आहे, जेकॾहिं मतिलबु अहिड़े क़िस्म जूं ईदूं, मां सम्झां थी त ईद ते असांखे एतिरी ख़ुशी न थींदी आहे जेतिरी एकता। इहा रिवायत काफ़ी सालनि खां बरक़रार रखंदो पियो अचे KTN, उन लाइ जस लहणे मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां। सो बाक़ी रहियो सुवाल, मां बींग उस्ताद जेकॾहिं इहा ॻाल्हि कयो था त बिल्कुलु मां 1.5-2 साल ॾाढो ॾुखियो टफ टाइम गुज़ारियो आहे, पर बहरहाल इंसानु आहे, इंसानु ॾाढो बि आहे, इशरफुल मख़लूक़ात आहे सभिनी उन्हनि में जानदारनि में, त उनखे हौसलो बि आहे। ऐं कैंसर सां विढ़णु नो डाउट ॾाढो ॾुखियो कमु हुयो, पर बहरहाल मां शिकस्त ॾेई अॼु तव्हांजे साम्हूं आहियां। सो वेल, ॾाढो हिकिड़ो इंटेलेक्चुअल सिंध जो उहो शऊर वेठो आहे। साईं जो पंहिंजो प्रोफेशन आहे, साईं जो पंहिंजो आहे, साईं प्रोफेसर आहे, ऐं ॾाढो हिकिड़ो मज़ेदार आहे। असां वटि रेसिपी बि अनीता, बिल्कुलु असां वटि रेसिपी, जीअं असांजी ट्रांसमिशन स्टार्ट थी हुई त रेसिपी जेके असांजा ट्रेडिशनल खाधा आहिनि उहे बि तमामु घणा मशहूरु आहिनि। ऐं मां बासमा ऐं असमा खां पुछंदमि त छा पचायो आहे फस्ट में तव्हां? असां जेका अॼु जेका बिह पालक जी भाॼी ठाही हुई ऐं चांवरनि जी मानी। वाह वाह, ज़बरदस्त। बिह पालक जे लाइ तव्हांखे जेका पालक, सिंधी पालक हूंदी आहे न, उहो असां वरिती हुई, ऐं बिह हुया, हुनखे असां बॉइल करे छॾियो। ऐं बिल्कुलु सिंपल जेका सिंधी खाधा हूंदा आहिनि असांजा, हुनमें इंग्रेडिएंट्स जेका हूंदा आहिनि बिल्कुलु सिंपल हूंदा आहिनि। ॾाढी ख़ूबसूरत पई लॻी, ॾाढो बहितरीन तरीक़े सां। असमा तव्हां छा चवणु, तव्हां कीअं पियो लॻे? असमा चांवरनि जी मानी पचाई आहे। बिल्कुलु, मानी चांवरनि जी त मां ॾाढो शौक़ सां खाईंदी बि आहियां, पचाईंदी बि आहियां। बासमा खे थोरो मुंहिंजे ख़्याल में मानी न पई अचे पचाइणु। मुंहिंजो मोहबत आहे न गॾिजी सरिजी कमु करण में न, त मोहबत आहे, इन जे लाइ मुंहिंजो मां बि हथ वंडराए वठां। वाह वाह, टेस्ट असां कंदासीं ज़रूरी आहे मानी। अचो, असां तव्हांजे लाइ ठाही आहे, महिमाननि जे लाइ ठाही आहे। महिमाननि खे खाराईंदासीं, तव्हां महिमाननि खे बि पहिरियां महिमाननि खे खाराईंदासीं। असां सिंधी हूं ई महिमान नवाज़ आहियूं। बिल्कुलु, ब्रेक में चेक कंदासीं, बिल्कुलु बाक़ाइदा लूण केतिरो आहे, केतिरो आहे। उम्मीद त ॾाढी ऐं मज़र त अॼु नाश्ते खां बग़ैर आयो आहे त ज़रूरु चेक बि कंदो। न बिल्कुलु, सिंधियुनि ॾे अचो नाश्ते मानी खां वापसि ईअं तव्हां ख़ाली न मोटंदो। न बुसरी बि खाईंदासीं असीं। चांहि तमामु घणी ज़रूरी हुई, जेका एकता जो ॾियारो ब्रेक में आहे, पी छॾी। माना मोहबत जो ॾियारो आहे। अॼु बुसरी त असमा खाराईंदी न? बुसरी त हिनजी फेवरेट डिश आहे, त उहा त खाईंदो ई खाईंदो। मखण थोरो घणो विझिजो त माना मखण में ई पूरो रहे। सो वेल, तमामु सुठो आवाज़ एकता जो हिकु ई आवाज़ आहे। तमामु ही सच पुछो सर, ही जेको टॉपिक आहे, ही जेको थीम आहे, सच पुछो मुंहिंजे दिलि जे वेझो आहे इलाही। त मां सम्झां थो त असांजा जेके 99.9% मसइला आहिनि उहे एजुकेशन सां हल थींदा, ऐं अलाह कंदो। ऐं इनशाला KTN हमेशह जिते सिंध गॾिजे थी, ऐं हिकिड़ो ई आवाज़ आहे। सो असां आवाज़ जी ॻाल्हि निकिती त छा आवाज़ जी ॻाल्हि ते आयासीं। मौसीक़ी बि असांजी डिफरेंट क़िस्म जी आहे, ऐं असांजी मौसीक़ी ॿी ज़बानुनि जा माण्हू बि शौक़ सां ॿुधंदा आहिनि। त फ़क़ीर एजाज़ ख़ासि करे चवंदमि त हाणे इल्मु पिरायो, सिंध संवारियो, असां हिन खां पहिरियां ॿुधोसीं, वाह जो कलाम हुयो। हाणे
कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? कहिड़ो तव्हांजी फरमाइश आहे इसमां कलाम? मुर्क महबूब अली बि आहिनि मुर्क असां सां महबूब गॾु। खे बि सलाह मुर्क welcome। महबूब अली बि असां सां गॾु आहिनि। मुरकाईंदड़ी कोई कलाम थी वञे त छा तव्हां ॻाल्हि मुर्को न वाह, चाहियो, वाह, भला वाह। भला महिमान वेठा आहिनि, अच्छा। हेतिरो मज़ो कोन पिए, मुर्को कोन असमाई मां त उहो ई मुर्कू हल्की पिया। मुर्क त मां चवंदी सभिनी जे चेहरे ते आहे, बसि को अहिड़ो ॿुधायो वॾा वॾा टक ॾेई खिलूं। वाह 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 वाह, बाक़ाइदा मज़ो थींदो सर, बिल्कुलु शुरू। जी हिन जन्म हुन जन्म लए वचन तो कयां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां। हिन जन्म हुन जन्म लए वचन तो कयां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां। जन्म हुन जन्म ले वचन तो कयां, हिन जन्म हुन जन्म ले वचन तो कयां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां। जिए लतीफ़ हक लतीफ़, ओ जिए लतीफ़ सच लतीफ़। झोली जी जल कॾहिं तुझी कालीन ते, झोली जी जल कॾहिं तुझी कालीन ते। झोली जी जल कॾहिं तुझी कालीन ते, झोली जी जल कॾहिं तुझी कालीन ते। कई भाॻियूं ॼमियूं कई दोदा ॼमिया, कई भाॻियूं ॼमियूं कई दोदा ॼमिया। मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां। हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां। जिए लतीफ़ हक लतीफ़, जिए लतीफ़ सच लतीफ़। जंग जो टी अजन सिंध जे सूरमन, जंग जो टी अजन सिंध जे सूरमन, जंग जो टी अजन सिंध जे सूरमन, जंग जो टी अजन सिंध जे सूरमन। बैतवायूं गज़ल, बैतवायूं गज़ल गीत तन ले लिखा, बैतवायूं गज़ल गीत तन ले लिखा। मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां। हिन जन्म हुन जन्म ले वचन थो कयां, हिन जन्म हुन जन्म ले वचन थो कयां, मां जिते बि हुजां
कपिया तुझा दुश्मन ॾिसां कंध तन जा कपिया मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां शाह सामी सचल जले दुआगू इसाक शाह सामी सचल दुआगू इसाक शाह सामी सचल जले दुआगू इसाक शाह सामी सचल जले दुआगू इसाक मुंहिंजा तर बर वसन साउथिए कोस्तान हो मुंहिंजा तर बर वसन साउथिए कोस्तान मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां मां जिते बि हुजां सिंध तूं जोतियां मां तुंहिंजो हुजां सिंध तूं जोतियां मां जिते लतीफ़ हक़ लतीफ़ हो जिए लतीफ़ हक़ लतीफ़ जिए लतीफ़ हक़ लतीफ़ जिए लतीफ़ हक़ लतीफ़ वाह साईं वाह वाह साईं, वाह वाह, ज़बरदस्त first class, ॾाढो ऐं मज़ो अची वियो। तव्हां सभिनि खे इहो अंदाज़ो थी वियो हूंदो जंहिं तरीक़े सां ही सॼी महफ़िल इन सॉन्ग खे सेलिब्रेट करे पई वाह वाह ज़बरदस्त एजाज़ ख़ासकेली साहब सिंधियुनि जी झूमिर न उहा झुमिर हई से कोन वाह, मतिलबु वाह, जंहिं ऐं- हुजणु खपे तव्हां होॾे परे आहियो न न मां ऐं अस्मा सिंधी बाबा केॾो बि परे हुजनि हणंदा पोइ आहिनि। मतिलबु मुड़ंदा कोन जाते दुल हुजनि हा ये जो उते शुरू थी वेंदा। इसाक राही जी जेका शाइरी बिल्कुलु। इहा हिकिड़ो इसाक अंदर तुंहिंजो। ये हिकिड़ो अंदर जो आवाज़ हो बिल्कुलु न सिर्फ़ु अच्छा अंदर जो आवाज़ त हो त मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजो हुजां ऐं दुआ है कोहिस्तान सर थर बर वसन वरी उन सां गॾु मौसीक़ी जी जॻह इन में आम्यूज़ेशन असां सिंधी मौसीक़ी सिंधी माण्हूअ खे रग रग में मौसीक़ी आहे बिल्कुलु हिते साज़ ते हथु लॻे सिंधीअ जो को न को उज़वो चुरणु शुरू करे तव्हां ॿुधायो त हे हेॾी जज़्बाती मौसीक़ी अचे ऐं झुमिर जलजे सर, बिल्कुलु। ईअं त थी नथो सघे न तंहिंजे करे ॾाढो इन खां अलावा जेके असांजा सिंधी दूल्हा आहिनि बिल्कुलु, जेके तमामु। असां स्पेशली पंहिंजे शादियुनि में ॻोठनि में माना स्पेशली इहे दूल्हो घुराया वेंदा पर आहिनि मां फरमाइश कंदसि त जेको सिंधी दुल शरनायूं हूंदियूं आहिनि हा। त कुझु सेकेंड जे लाइ उहे वॼाए वञनि त कॾहिं हाणे या ॻाल्हि बाद कजे। में न न हाणे ई न हाणे हाणे ई हाणे ई। पचायो न, असां न बुसरी बुसरी बाद में पोइ तव्हांखे जेके जेके दूल वॼंदा आहिनि जेके सिंधी सभु शादियुनि खाधा में पचंदा ऐं काॾे आहे? बेह बि ॿिया पिया आहिनि कोई खाईंदा मज़र हुआ, पियो आहे, हिते तव्हांखे बीह इन सभु जे लाइ ॾींदा अलॻि रखिजो प्लीज़ ज़रूरु असां सिंधी महिमान उहे जेके दूल्हा आहिनि उन्हनि जो मज़ो ई थोरी पंहिंजो देरि लाइ हूंदो आहे वॼायो वञे त छा ॻाल्हि करे बिल्कुलु असां बिल्कुलु इहो बि कंदासीं आसमा तयारी थिए पई उनजी तयारु बीनूं थींदा। हूंदियूं आहिनि धूल हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां स्पेशली चवंदासीं त वॼायो उहे तयारी थी इहा थिए इहा बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायल आहे त तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो बिल्कुलु बिल्कुलु त 5000 साल अॻु में बि असां वटि मौसीक़ी जा साज़ बिल्कुलु, बिल्कुलु, बिल्कुलु। हा असां वटि हिकिड़ी अहिड़ी सील मिली आहे जंहिं ते हिकिड़ो हमरा शरनायत वॼायो बिल्कुलु। 5000 साल शरनाए, अॻु। हा। बिल्कुलु। मतिलबु असां वटि आर्ट जेको आहे न फ़नून लतीफ़ आहे असां वटि 5000 असां हाणे नओं हाणे, एडॉप्ट हा, न कयो आहे आहे हा। ऐं हीअ जेका मौसीक़ी तव्हां चओ था न दोल ऐं शरनाए वारो उहो त वरी रंग ई अलॻि आहे ऐं असां वटि हर टाइम जो जी जेका आहे न उहो रागणी आहे हर टाइम जो राग आहे हर टाइम जी वजत आहे पाण ॾिसूं त फनकार हिन टाइम ते छा था कनि। तव्हांखे हे अञा आहे हिकिड़ो मिसाल था ॾियूं त दुनिया जे मूसीक़ीअ में सुर ते सिर सिंध जे माण्हू ॾिनो बीजल राय ॾियां त सुर ते सिर ॾियणु उहा सिंध जी रवायत आहे ऐं असीं उन रवायत जा अमीन आहियूं। ऐं लतीफ़ साईं उन राय ॾियाच खे अमर करे छॾियो आहे सदियुनि ताईं
जेसि ताईं सोरठ रहंदी राय ॾियाच रहंदो तेसि ताईं मौसीक़ी बि रहंदी ऐं मौसीक़ी ते इहा क़ुर्बानी जो जेको दास्तान इहो अमर रहंदो। मूंखे तव्हां ॾियो हलो तव्हांजो बि हिकिड़ो हिन आर्ट सां हिन सॼो को 20-30-40 सालनि जो तव्हांजो हिकिड़ो साथ रहियो आहे, तव्हां छा पिया सम्झो, छा चवणु चाहियो तव्हां वटि कुझु? ऐं तव्हांखे हींअर ॿुधायां कि तव्हां लाइ शायदि नई ॻाल्हि हूंदी, KTN जॾहिं शुरू थियो हा हा त बॉम्बे होटल बिल्कुलु ऑफिस हुई, त आउं PTV ते मुंहिंजो पंहिंजो स्टूडियो हो, ऐं कमु पे कयो पंहिंजो, त मूंखे पोइ उन वक़्त जी इंतिज़ामिया मूंखे चयो तव्हां अचो, पर हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो माण्हू मुंहिंजे घर अची बीहो, मूंखे तव्हां हलो हुते, ऐं वियुसि हुते अतर काज़ी साहब वेठा हुआ, ऐं मूंखे हुननि हिकिड़ो पेपर ॾिनो, चवंदो हीउ पेपर वठो, असां चाहियूं था त KTN जो जेको स्टार्ट थिए उहो कलंदर लाल शाहबाज़ जी धमाल सां थिए, ऐं उहा धमाल जेका आहे सा शाज़िया ख़ुशि कंदी, ऐं उते वञी 7 महीने खे शूट करिणो आहे, असांखे तव्हांजो बजट ठाहे ॾियो। तो मैं लिखिया पिया डायरेक्टर कैमरामैन ये सॼो जेको निल 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 कंदो वियो, सही करे ॾिए ॾींहुं मूंखे चई यार ये आपने क्या किया, मतलब ये कहीं तो आप लिखे पैसे, कैमरा कहाँ से आएगा, एडिटिंग कहाँ से आएगी, मुझे स्टूडियो मुंहिंजो पंहिंजो आहे, कैमरा बि तव्हांखे आऊं ॾींदुसि, एडिट बि आऊं करे ॾींदुसि, आऊं उते पुॼी वेंदुसि, तव्हां रुॻो उते शाज़िया ख़ुशि खे ॿुधाइजो, बाक़ी आऊं तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां KTN खे हिकिड़ो गिफ्ट हूंदो। त जेको पहिरियों गानो हलियो हो म्यूज़िक जे हवाले सां KTN ते, उहो मूं करे ॾिनो, इहो पहिरियों दफ़ा ईअं थियो, न त पोइ मूंखे अतर साहिबु चयो कि यार हिते माण्हू अचनि था, को केतिरी बजट ठाहे थो ॾे, तूं केतिरी, मुंहिंजो त असां हिकिड़ो सिंधी चैनल शुरू पियो थिए, बिल्कुलु असांजो फ़र्ज़ु आहे त असांजे फील्ड में जेके माण्हू वेठा आहियूं, असां वटि कुझु जेकॾहिं आहिनि पंहिंजूं स्पेशलिटीज़, त असां उहे सर्विसिस ॾियूं, ॾियणु घुरिजे, त असांजे चैनल खे हथी मिले, असांजो चैनल तरक़ी करे, अॼु अलाह जो शुक्र आहे। ॾिसो हिन रुॻो एकता ॾियारे मल्हाइण सां रुॻो इहो कोन्हे त असांखे नचणो कुॾणो आहे, पर इन सां माण्हुनि में शऊर आयो, हीअ असां अजरक पाए वेठा आहियूं, हिन अजरक ठाहिण वारे खे रोज़गार मिलियो, टोपी ठाहिण वारे खे मुख़्तलिफ़, छो जो जेके बि कल्चर जूं शयूं अचनि थियूं, बिल्कुलु उन्हनि मज़दूरनि खे सम्झो मज़दूरी मिली वई, बिल्कुलु, ऐं ड्यू टू KTN जे हिन एक्शन सां, न त असांजो ई फन चंडे मामन खाने सभ खां सुठी अजरक ठहंदी आहे, उते जा माण्हू वीचारा ख़तमु थी विया हुआ, नसरपुर में काशी जो सुठे खां सुठो कमु थींदो आहे, खेस ठहंदा, उहे ख़तमु पे थींदा हुआ, पर अॼु उहे ज़िंदा आहिनि। हींअर नसरपुर जो हिकिड़ो छोकिरो आहे हैदर, ग़ुलाम हैदर शायदि दाऊद पोटो, जंहिंखे उते मलक बर्तानिया एवॉर्ड ॾिनो आहे सिंधी सकाफ़त जूं इहे शयूं ठाहिण जे लाइ, इहो शऊर असांखे KTN ॾिनो। इहो त असां वटि हिकिड़ी ओनरशिप जो अहसास बि थियो न, असां पंहिंजी सकाफ़त खे ओन कयो, असां पंहिंजे जेका आहे जेका उथणी वेहणी सकाफ़ती रंग आहिनि, मौसीक़ी आर्ट सभिनी खे असां हिकिड़ो दफ़ो वरी सिंधी जिथे बि हुजे, भले उहे ॾे में परॾे में सिंधी जिथे बि हुजे, उहो अजरक पाईंदो आहे त ख़बर पइजी वेंदी आहे त इहो सिंधी आहे। ऐं हाणे त ईअं पियो थिए, असांजे हिन स्पेशल डे खे ॾिसी करे ॿियूं क़ौमूं, ॿियूं ॿोलियुनि वारा जेके माण्हू आहिनि, उहे बि अजरक वेयर करे असांजे इन इवेंट में शामिलु थींदा आहिनि, त अञा वधीक ख़ुशी थींदी आहे। जॾहिं असां प्रेस क्लब हाणे बि वेंदासीं, प्रेस क्लब वेंदा आहियूं, लास्ट ईयर बि असां विया हुआसीं, त उते असांजा सिंधी त हुया, पर उन खां अलावा जेके ॿी ॿोलियुनि वारा हुया, उन्हनि खे ॾिसी करे माना ॾाढी ख़ुशी थिए पई ऐं फ़ख़्रु महसूसु थिए पियो त असांजे इन काज में ॿी ॿोलियुनि वारा माण्हू अदी तव्हां छा चवणु चाहींदो, तव्हांजी ओवरऑल, तव्हां बि लिखंदा बि आहियो, तव्हां शाइरी बि कोई अहिड़ी शाइरी कंदा आहियो, तव्हां कुझु लिखियो आहे, कुझु किताब? शाइरी त हलंदी पई आहे, पर मां उस्ताद बि आहियां, कॉलेज में मां पढ़ाईंदी आहियां, उन हवाले सां तव्हांजे स्लोगन जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदमि। बिल्कुलु इहो असां जेको छोकिरियुनि खे पढ़ायूं था या शागिर्दनि खे पढ़ायूं था, पहिरियां त असांजी जेकी तरजीह आहे इहा ई हुअणु खपे त रुॻो निसाबी तौरु असां न पढ़ायूं, तरबियत में उहे शयूं जेके आहिनि शामिलु कयूं, ऐं थिए असां वटि ईअं थो त तालीम शायदि पोइ त इन जे करे पइजी वई आहे त उस्ताद साहिबान जेके आहिनि असांजा निसाब ते घणो तवजह था ॾियनि, तरबियत ते घटि तवजह आहे। त हिन KTN जे प्लेटफॉर्म तां हिन ॾींहं जे मुनासिबत जे मौक़े ते मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त पढ़ायो, निसाब पढ़ायो, उनखे ज़ाहिरा प्रायोरिटी ॾियो, पर सभ खां पहिरियां असांखे जेको आहे सो शऊर खे इम्प्रूव करण जे लाइ तरबियत जे हवाले सां 5 मिंट ज़रूरु लेक्चर में असांजे ॾियणु घुरिजनि। उन सां छा आहे त असांजूं रवायतूं ज़िंदा थींदियूं, असां अख़लाक जे हवाले सां कुझु न कुझु ॿारनि खे सेखारे सघंदासीं, ऐं जीअं असांजा इक़दार जेके आहिनि
ज़वाल पज़ीरीअ जो शिकार आहियूं, नो डाउट इन में को नाहे। पंहिंजूं रवायतूं असां हिन ॾींहंनि जे मुनासिबत सां जीआरियूं बि था, पर अख़लाक़ी तौर ते असां पोइ ते वञी रहिया आहियूं। सो इन हवाले सां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त उस्ताद साहिबान खे घुरिजे त असां अख़लाक़ी क़दुरु जेको आहे सो ॿारनि खे सेखारियूं ऐं नसाब खे बि तवजा ज़रूरु ॾियूं, पर पहिरियां प्रायोरिटी में जेको आहे सो असां उस्ताद हुअण जे हैसियत सां असां ते इलाही फ़र्ज़ आइद थियनि था, उन्हनि जी बुराई ज़रूरु कयूं। मोहतरमा सीमा जे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे छो मां बि उस्ताद आहियां। बिल्कुलु सही। असां वटि अॻे जॾहिं असां स्कूल पढ़ंदा हुआसीं स्काउटिंग हुई असां वटि फिज़िकल PT असांखे कराईंदा हुआ, असां वटि ड्राइंग कॉन्टेस्ट थींदा हुआ ऐं मज़मून नवीसी जा मुक़ाबला थींदा हुआ, डिबेट कॉन्टेस्ट थींदो हो, असांखे शाह लतीफ़ जा ॾींहं मल्हाईंदा हुआसीं, सचल जो ॾींहुं। हाणे इहे शयूं जेके आहिनि इहे करिकुलम खां हटी करे जेका रोशनी ॾियनि थियूं न, असल में इल्मु उहो आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे, ब्लैक बोर्ड थियो आहे? इहो इन ते बि कचहरी कंदा, मुंहिंजो बि कुझु सवाल आहिनि सर हिन जे बाबे सां, तव्हां त कयो था, मुंहिंजा बि हिकिड़ा सीरियस क्वेश्चन आहिनि, बाक़ी इहो त मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट आहे। हिकिड़ो ब्रेक वठंदा, ब्रेक खां पोइ वापसि कचहरी कंदासीं, काॾे न वञो, राजो सां गॾु। भली कार हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि खे हिन रंगारंगी महफ़िल में, ऐं उमेदु आहे त तव्हांखे असांजो प्रोग्राम तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो। अॼु जेका ॻाल्हि ॿोल हली रही आहे, अॼु जेका कचहरी थी रही आहे, तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे। ऐं मां इहो चवंदमि त असांजे सिंध में तोणे इलाही सारा माण्हू इहो सोचींदा आहिनि त छोकिरी आहे, किथे न किथे अॼु बि इहा ॻाल्हि ज़रूरु आहे, छोकिरी आहे, छोकिरी जी शादी थी वेंदी, हिनखे बसि एतिरी लिमिट्स आहिनि, हिनखे एतिरी तालीम ॾिनी, ॻाल्हि ख़तमु थी वई। मां इहो चवंदमि त पंहिंजी न्याणी खे तव्हांखे नौकिरी जे लाइ, कंहिं जॉब जे लाइ न, पर उनखे उनजे शऊर जे लाइ तालीम हासिलु ज़रूर बि करायो, छो त कल्ह को हिकिड़ी औरत हिकिड़े घर जो सरमायो आहे, उहा पंहिंजे ॿारनि खे उहो सबक़ु ॾेई सघे थी। सिर्फ़ु इन ॻाल्हि ताईं महदूद न हुजूं त असांखे इल्मु हासिलु करे असांखे अॻिते वधिणो आहे, असांखे का जॉब करणी आहे, कंहिं मक़ाम ते पहुचणो आहे, ईअं न हूंदो आहे। शऊर जेको हूंदो आहे उहो बि हर औरत तोणे मर्द जे लाइ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि कई अनीता। अॼु वुमन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कजे या न्याणियुनि जी तालीम जी ॻाल्हि कजे, सर अदी सीमा ॻाल्हि कई निसाब जे हवाले खां, पर तव्हांखे लॻे कोन थो सर, मुख्तार तव्हां बि सम्झो, तव्हां बि मीडिया जा माण्हू, तव्हां त मीडिया जो बि हिकिड़ो दौरु आयो, PTV जो दौरु हो, वरी उनखां पोइ प्रिंट हुयो, वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया, हाणे डिजिटल एरा में असां दाख़िल थी चुका आहियूं, थिंग्स इलाही तेज़ी सां तेज़ थी चुकियूं आहिनि, जिते आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कमु थिए थो, जिते रोबोटिक शयूं आहिनि, जिते दुनिया अलाए किथे कहिड़े कहिड़े स्पेस ते वञी करे शटल्स थी वञनि जेके माण्हू टिकट्स था बुक कराइनि, उते असां वटि इवन मोबाइल जा मॉडल्स चेंज थी विया आहिनि, तव्हांजो फर्नीचर चेंज थी वियो आहे, तव्हांजो कार जा मॉडल्स चेंज थी विया, एवरीथिंग चेंज। हिन वक़्तु ताईं उहो सिलेबस असां वटि उहो ई आहे, त डोंट यू थिंक की इहा मतिलबु हर को माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, नो बडीज़ को रिस्पॉन्सिबिलिटी कोन थो खणे। मां अर्ज़ु कयां न तव्हांखे, असां तनक़ीद इन हद ताईं त करे सघूं था त सिलेबस असांजी फ़रसूद आहे, पर ॻाल्हि इहा आहे त असांखे इन स्टेज ते कंहिं पहुचायो। असांखे हिकिड़ियूं तिजारती जेके हिकिड़ियूं आहिनि न एंगल्स, जेके तिजारती हिकिड़ा हल्का आहिनि, जेके जिन भई इल्मु वॾी दौलत आहे, उहो हेठो लिखनि था, जेकॾहिं एतबार न अचे त प्राइवेट स्कूलनि में वञी ॾिसो। हा भई दौलत जो मतिलबु आहे त प्राइवेट स्कूल अर्न करे थो, पर इल्म खे तव्हां पोइ ते रखी छॾियो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ी ट्रेंड हली, डॉक्टर इंजीनियर, डॉक्टर इंजीनियर, डॉक्टर इंजीनियर, माण्हूअ खे पुट खे डॉक्टर, पाड़े वारे पुटु डॉक्टर थियो त हाणे पासे वारे खे ज़रूरु उन खां पोइ वरी असां वटि आयो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, मां बिज़नेस सोसाइटी खे तव्हां ॿिनि थंभनि ते या हिकु थंभे ते बीहारण जी नाकाम कोशिशि छो था कयो? सोसाइटी खे आर्कियोलॉजिस्ट बि खपे, सोसाइटी खे फिलासफर बि खपे, हिस्टोरियन बि खपे, पॉलिटिशियन बि खपे, उनखे यूथ अफेयर स्पोर्ट्समैन बि खपे। बिल्कुलु असां वटि इहा ट्रेंड हिकिड़ो अहिड़ो पूरो हिकिड़ो हल्को हुजे, इहा असां वटि ट्रेंड पर्टिकुलरली आई एम टॉकिंग अबाउट सिंध, उते इहा शइ इंडक्ट कई वई। बिल्कुलु ऐं मूंखे माज़रत सां
ऐं मां जो पंहिंजो ज़ाती मुशाहिदो आहे त असां एजुकेशन बोर्ड्स खे हिकिड़ो वॾो दुकानु ऐं डिग्री प्रोड्यूसिंग हिकिड़ो दुकानु वॾो ठाहे छॾियोसीं। सर, इहो त हाणे असां इहो- इल्मु असां विराए न सघियासीं। असां इन इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं त पोइ त अलाए केतिरा इशूज़ आहिनि, सवन जे तादाद हज़ार तादाद इशूज़ आहिनि। असां चयूं था शयूं बहितरी तरफ़, जीअं अॼु असांजो स्लोगन इल्मु प्राय स्लोगन। तव्हां सियाल साहब छा चवणु अञा वधायां थो सियाल साहब छा चवणु चाहियो? त हिते जेको डिस्कस थिए थो त टीचर ते ज़िम्मेदारी आहे तरबियत जी, ईअं कोन्हे। तरबियत जो पहिरियों दर ऐं घर आहे माण्हू जी, पंहिंजी फैमिली, फैमिली घर उतां खां तरबियत शुरू थी थिए। उन खां पोइ समाज अचे थो, ओसो पासो पाड़ो, उहो तरबियत जो दर थो थिए। उन खां पोइ अचे थो उस्ताद। पर इन्हनि सभिनी खे जेकॾहिं गॾाइजे त असां वटि सोसाइटीअ में मीडिया जो वॾो किरदारु आहे तरबियत सां। बिल्कुलु। तव्हां जेको लिखो था, जेको ॿुधायो था, जेको पेंट कयो था, जेको ॾेखारियो था, उन सां बि तव्हांजी तरबियत जा पिलर्स वधनि था। उन खां अलावा तव्हां भले रोबोट जी ॻाल्हि कयो, हक़ीक़त आहे, जवाबु न आहे। रोबोट जे पोयां जेका क्लिक आहे उहो इंसानी आंगुर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। इंसान खे तव्हां साइंस खां ॿाहिरि नथा कढी सघो। साइंस ऐं इंसान गॾु ई हूंदो, बिल्कुलु डेफिनेटली हिकिड़ी शइ आहे। पैरेलल। ऐं स्टीरियो क़िस्म जी जेका गुफ़्तगू थिए थी, उन जी बि अहमियत पंहिंजी जाइ ते आहे, पर रियलिटीज़ कुझु ॿियूं आहिनि। बिल्कुलु। रियलिटी में ग्राउंड रियलिटीज़ आहिनि। माना शयूं बहितर थियण जी गुंजाइश आहे। उन में हर शइ में गुंजाइश आहे, बहितर आहे, तव्हां कयो ऐं सभु शयूं कयूं। पर इन्हनि सभिनी जे पोयां जेका शइ अहमियत रखे थी, उहा आहे असांजो ज़िम्मेदार हुजणु, बिल्कुलु रिस्पॉन्सिबल हुजणु टुवर्ड्स फैमिली, टुवर्ड्स सोसाइटी, टुवर्ड्स तव्हांजो पूरी दुनिया सां तव्हांजी ज़िम्मेदारी इन्हनि सभिनी शयुनि खे गॾाए थी। ऐं इहे जेकॾहिं गॾिजनि थियूं त पोइ बहितरी थिए थी, भलाई थिए थी ऐं सुठाई थिए थी। बाक़ी हिक ॿिए ते ज़िम्मेदारी रखूं त हीअ टीचर जो कमु आहे, हीअ उस्ताद जो कमु आहे, हीअ असांजी माउ जो कमु आहे, गॾियल कमु आहे। ऐं गॾियल कम सां गॾियल काज ई त आहे। गॾियल काज में ई त हिकिड़ो एकता हिकु ई आवाज़ु आहे न, एकता जो आवाज़ ई आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे। सर, अव्हां जो छा चवणु चाहींदो? सम्झां थो या त हर माण्हू जी ज़िम्मेदारी आहे। बिल्कुलु, वेरी गुड सर। छो जो जेको माण्हू हाणे इल्मु रुगो किताब त कोन्हे न, ही भाऊ ॻाए वेठो त इहो बि हिन इल्मु आहे न, इहो हिन सिखियो आहे। जी बिल्कुलु। त इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कुझु शयूं गॉड गिफ्टेड हूंदियूं आहिनि की अलाह जे तरफ़ां हूंदियूं आहिनि। हिकिड़ो सुठो फ़नकार नथो थी सघां, आउं एक्टर कोन आहियां, पर एक्टिंग कराए वेंदो आहियां। कराए वेंदा आहियो, ठीकु आहे न, छो जो मुंहिंजो इहो कमु आहे, मुंहिंजी इहा शइ सिखी आहे। त इल्मु असांखे आउं सम्झां थो उस्ताद जी ज़िम्मेदारी कान्हे। बिल्कुलु ज़ुल्फ़िकार साहिबु सही चयो। पहिरीं तव्हांजो घरु आहे जितां तव्हांजी तरबियत थिए थी, उन खां पोइ तव्हांजो पंहिंजो माइंड सेट छा आहे। यूनिवर्सिटियूं त हर साल आउं सम्झां थो त हज़ारनि जी तादाद में, लख जी बेरोज़गारनि जी प्रोडक्शन सेंटर ठहिजी विया आहिनि। छा तालीम जो मयार आहे? तव्हां असांजा ॾिसो त मास्टर्स जिन छोकिरनि जो कयल आहे या छोकिरियुनि जो कयल आहे, उन्हनि खे हिकिड़ी एप्लीकेशन लिखणु कोन थी अचे त भई कीअं। मूं वटि तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजे वटि कुझु माण्हू अहिड़ा मतिलबु कमु कंदा आहिनि जिन वटि वॾियूं वॾियूं डिग्रियूं आहिनि, पर अलाह माफ़ करे, बसि ठीकु आहे, थी विया। पर छो जो जेको सिफ़ारिश कल्चर आयो न, उन तालीम खे सॼो तालीम इल्म खे ख़ासि तौर ते तालीम खे त इलाही पोइते करे छॾियो। उहे माण्हू अची विया जेके माण्हू उन शइ जे अहल ई कोन हूंदा हुआ। अॻे तव्हां ॾिसो, असांजे मतिलबु बहिराड़ी जे हिसाब सां कॾहिं सोचूं था त कंहिं बि हिसाब सां उस्ताद जी हिकिड़ी वॾी रिस्पेक्ट हूंदी। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, अॼु छो जो इहो अॼु जे नसल में इहा शइ न आहे। बिल्कुलु अॼु जे नसल में तव्हां ॿुधायो, हैदराबाद में हिकिड़ो प्रोग्राम हो मॉडल स्कूल में। मॉडल स्कूल जो पढ़ियल आहियां, त उते मूं ॾिठो त हिते हॉल में, त उते मूंखे चीफ गेस्ट करे उन्हनि घुरायो। BDO GM आहे, DC साहिबु हुते सदारत पे कई। ऐं जंहिंमहिल मथे अची वेठुसि त मूंखे नज़र आयो त को 5-6 लाइन में हिकिड़ो तमामु झूर क़िस्म जो पोड़ो हिकिड़ो उस्ताद हूंदो, साईं अब्दुल हमीद हालेपोटो ज़ात जो, हालेपोटो या ज़ात जो, त उहो माण्हू वेठो आहे उते। त आउं अञा तकरीब शुरू कोन थी, आउं उथियुसि, आउं उन्हनि खे पहिरें साईं खे आउं वठी आयुसि अची सीट ते। हुननि हिते सीटूं 3 लॻल आहिनि, मूं चवंदो ॿी सीट हणो। हुननि सीट ॾेई, जंहिंमहिल साईं खे मूंखे स्पीच करण लाइ आयुसि, त मुंहिंजो आउं अॼु फ़ख़्रु पियो महसूसु करियां, हिन उस्ताद मूंखे पढ़ायो आहे। सही। ऐं इन उस्तादनि जी बदौलत आउं हुते, हाणे इहा इज़त हुन माण्हुनि जी अखियुनि में लुढ़क अची आहे। हाणे इहा इज़त आउं त करे सघां थो, पर आउं सम्झां थो मुंहिंजी नसल जा या मुंहिंजो औलाद बि शायदि कंहिं मंज़िल ते पुॼे त शायदि ईअं न करे। एतिराम ख़तमु थी वियो, इज़त ख़तमु। जेके असांजो कल्चर रुगो अजरक टोपी इहे शयूं कोन्हनि। असांजो कल्चर महिमान नवाज़ी आहे, असांजो कल्चर इज़त ॾियणु आहे, वॾी नंढाई जो ख़्यालु करणु आहे, असांजो कल्चर अख़लाक़ियात सभ खां वॾी। ऐं बेसिक
शयूं ई आहिनि। इंडस सिविलाइज़ेशन जेका आहे उहा तव्हां सॼी जेको ॾिसंदो त उन में असांजो किथे हर जॻह ते जेको बि किरदारु आहे न उहो एतिराम मां आहे। गुज़ारिश कंदुमि तव्हां वारी जॻह ते असांजो इल्मु अदब जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां सिर्फ़ु स्कूली तालीम न आहे, पर तव्हांखे त यादि आहे न त ओताक असांजो वॾो इंस्टीट्यूशन हो सिंध में, जिते सुगड़ कचहरियूं थींदियूं हुयूं, अञा बि आहे, अञा बि आहे। अञा बि आहे। सिंध जी ओताक ख़तम न थी आहे। असां वटि सिंध जी ओताक हिकिड़ो अञा वक़्तु बि आहे। वक़्तु बाक़ी रहियो इहो त असांजी ओताक जेका आहे हिकु वॾो इंस्टीट्यूशन हुई, जितां असांखे त यादि आहे इहे सूफ़ी समाज जूं महफ़िलूं थींदियूं, गुजारतूं थींदियूं, ॾोर बेत थींदा, सिंगार बेत थींदा, वॾियूं वॾियूं सुगड़ कचहरियूं थींदियूं। इवन तव्हां शादियुनि जूं रस्मूं ॾिसो सिखण असांजूं शादियुनि जूं ख़ुशियुनि जूं जेके रस्मूं आहिनि, ॿार ॼमे थो, छठी थिए थी, वरी सॻा ॿधनि था, वरी शादी थी थिए, मेहंदी थी थिए, वनवाह थो थिए, रुख़सती थी थिए, इहे सभु शयूं असांजे कल्चर मां जेके हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि। चैनलनि खे खपे, आउं चवंदुसि चैनलनि खे खपे त इन्हनि शयुनि खे रिवाइवल कनि, इन्हनि शयुनि खे ज़िंदा कनि, अॼु जी नस्ल खे ख़बर पवे त असांजी कीअं असांजी बिल्कुलु शादी जूं रस्मूं स्पेशली तौर ते जेके ॿिया माण्हू बि आहिनि कराची में जेकर अञा गुज़ारिश कयां जी जी त इहे रस्मूं रुॻो सिंध जूं न आहिनि, जी हर कल्चर जूं आहिनि। मूंखे इहो एहसासु मिलियो आहे त मां दुनिया घुमी ॾिठी आहे ऐं हर जाइ ते हर क़ौम में इहो कल्चर सेलिब्रेट थिए थो। तव्हां हींअर क्लिक कयो ऐं नेट ते अचो, तव्हां ॾिसो त इहे सभु शयूं मौजूदु आहिनि। पर असां सिंधियुनि में हाणे मोस्टली ईअं थी वियो आहे हिकिड़ो त टाइम लिमिट जे करे चवंदा आहिनि न हाणे रस्मूं न बसि ठीकु आहे निकाह थियो उन खां पोइ रुख़सती। मुख़्तियार लिगारी साहिब जी ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो त उहे ख़ुशियूं जेके उहे रस्मूं आहिनि सिंधियुनि जो असांजी सुञाणप आहे उहे असांजी शादियुनि में थियणु घुरिजनि। उनजो हिकिड़ो ट्रांसफर थियनि थियूं सभु शयूं असां शयूं बेहतरी इन्हनि शयुनि खे डिलीट न कयो। शहर में जेकॾहिं केर बि डिलीट कोन थो करे सर। असांजे हिन ॻोठनि में न हाणे अॼु बि बि आहिनि। ही मस फनकार खां पुछो त हिनजी का राति को ॾींहुं ख़ाली न हूंदो कंहिं शादीअ में कंहिं तौर में। सर दुनिया घुमी वेठा आहियूं, दुनिया घुमी वेठा आहियूं डिलीट न ऐं जेतिरी न डिलीट असां करणु चाहियूं ई नथा न, असां त पाण चाहियूं था त जेतिरी दुनिया अॻिते वधे थी तेज़ीअ सां अवेयरनेस आई आहे, असां बि दुनिया घुमी वेठा आहियूं त असांखे पंहिंजो कल्चर, पंहिंजा माण्हू, पंहिंजी धरती, पंहिंजी सोसाइटी वधीक अज़ीज़ आहे। दुनिया जो किथे बि छोकिरो भले हार्वर्ड में पढ़े, भले टेक्सास में पढ़े, किथे पढ़े त उहो पंहिंजी धरती कोन कंदा। अदी अवां जी छा अंडरस्टैंडिंग? मौक़े जे मुनासिबत सां हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवणु चाहींदमि ऐं तव्हांखे बि तव्हां बि महसूसु कयो हूंदो ऐं असांखे रियलाइज़ करणु बि घुरिजे बीइंग अ सिंधी बहैसियत सिंधी त असांजी जेकी सिंधी ॿोली आहे बिल्कुलु जंहिं हवाले सां मां ॻाल्हाइणु चाहियां थी, छो त मां सिंधीअ जी उस्ताद आहियां त एतिरनि सालनि खां मां कराची रहां थी ऐं सिंधी कोन हले पई त उन हवाले सां जेको आहे सो कॉलेजनि में स्कूलनि में सिंधी ॿोलीअ खे जहिड़े नमूने थोरो घणो असांजो सरकारी सतह ते या हूअं ई बि नज़रअंदाज़ करण वारो सिलसिलो थोरो हले पियो। इन शइ खे असां छो त असां सिंधी आहियूं ऐं असां जेकॾहिं पंहिंजूं कमियूं कोताहियूं कमज़ोरियूं जेकॾहिं असां रियलाइज़ करे उन्हनि ते कमु न कंदासीं उन्हनि जे फ़रोग़ जे लाइ, उन्हनि जी बहबूद जे लाइ, उन जी भलाई लाइ, त पोइ मां नथी सम्झां त अॻिते हली सिंधी ॿोली जेकी आहे सो ख़तरे में न पवंदी। ज़ाहिर आहे असांखे बीइंग अ सिंधी असांखे इन्हनि शयुनि ते बि कंसंट्रेट करणु खपे, ॻाल्हाइणु खपे ऐं उन्हनि खे जीआरण लाइ जेके बि असांजा ज़रूरी आहिनि मतिलबु उहे बहैसियत सिंधी जे बहैसियत सिंधी उस्ताद जे उन्हनि ते कमु ज़रूरु करणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे। थैंक यू सो मच। इवन सभिनि सां कचहरी थींदी। हिकिड़ो एजाज़ साहिबु तव्हां असांखे कोई कलाम ॿुधायो, वरी म्यूज़िक थी वञे, हिकिड़ो मज़ो अची वञे, उन खां पोइ वरी असां अॻिते वधंदासीं। सिंध समूरी सोन सिंध सजी सुरहान हमारा खत्म सिंध समूरी इजाज़त तो ले सोन लेते। सिंध सजी अभी नहीं। सुरहान सिंध भिटाई घोट जी ऐं सिंध भिटाई साण मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में संदो केर मयार वो यार संदो केर मयार संदो केर मयार वो यार संदो केर मयार सिंधड़ी ते सिर केर नडींदो जी जल ते सिर केर नडींदो संदो केर मयार वो यार संदो केर मयार संदो केर मयार वो यार सिंधड़ी ते सिर केर नडींदो जी जो ते सिर केर संदो केर मयार वो यार संदो केर मयार संदो केर मयार वो यार सिंधड़ी ते सिर केर नडींदो जी जल ते सिर केर
खड़ा खड़ी ओ खड़ा खड़ी सागर जो सोनियो खड़ा खड़ी ओ खड़ा खड़ी सागर जो सोनियो मरदा सब में हार वयार मरदा सब में हार वयार सिंधड़ीअ ते सिर केर नदी जोगी जल ते सिर के संदो केर मयार वयार संदो केर मयार संदो केर मयार वयार सिंधड़ीअ ते सिर केर नदी जोगी जल ते सिर के नेट वठी दड़ वट जीवी दो नेट वठी दड़ ओ नेट वठी दड़ वट जीवी दो नेट वठी दड़ हा नेट वठी दड़ वट जीवी दो बिजल जी बिहार वो यार बिजल जी बिहार बिजल जी बिहार वो यार संदड़ियों के सर के नदी दो केर मयार संदो केर मयार बयार संदो केर मयार संदो केर मयार बयार संदड़ियों ते सिर केर नदी दो जल ते सिर के संदो केर मयार बयार संदो केर मयार बयार संदो केर केर नदी दो अम्बड़ ते सिर के ओ नेट तटरांदी कैसी रहंदी नेट तटरांदी ओ नेट तटरांदी कैसी रहंदी नेट तटरांदी हां नेट तटरांदी कैसी रहंदी नेट तटरांदी कैसी रहंदी नेट तटरांदी कैसी रहंदी धोखे जी दीवार वयार धोखे जी दीवार वयार सिंधड़ी ते सिर केर नदी दो जी जल ते सिर के संदो केर मयार वयार संदो केर मयार सिंधड़ी ते सिर केर नदी दो संदो केर मयार वयार संदो केर मयार संदो केर मयार वयार संदो केर मयार सिंधड़ी ते सिर केर नदी दो संदो केर मयार ओ झोल झली जे वक्त भिटाई झोल झली ओ झोल झली जे वक्त भिटाई झोल झली ओ झोल झली जे वक्त भिटाई झोल झली जे वक्त भिटाई करंदा कंद हजार वयार करंदा कंद हजार वयार करंदा कंद हजार सिंधड़ीअ ते सिर केर नदी जोगी जल ते सिर के मयार वयार संदो केर मयार मयार वयार सिंधड़ी ते सिर केर नदी जोगी जल ते सिर के संदो केर मयार वयार संदो केर मयार संदो केर मयार वयार संदो केर मयार सिंधड़ीअ ते सिर केर नदी दो अम्बड़ ते सिर के वाह वाह तमामु बहितरीन ज़बरदस्त इहो जेको कलाम आहे न इहो सिंधड़ीअ ते ज़बरदस्त सिर कलाम आहे, केर न बिल्कुलु। ॾींदो संदो केर केर मयार मयार वयार वयार। सर लख कुर्बान जा सर ॿियो अनीता वेहा? अलाए मां चयो मज़र चयो बीह रहो मज़र न, न, माना दिलि खोले करे ख़ुशी से बिल्कुलु न त ॾाढो सेलिब्रेट ने- करणु घुरिजे बि सही छो सर- त इहो असांजो ज़ाती काज जेको आहे न इहो आहे ऐं वॾी महिरबानी तव्हां सभिनि जी लख अधु कुर्ब जेका अधु एनर्जी ज़हीरे करे मिली आहे ज़हीरे जी महिरबानी सर अवां जा लख कुर्ब अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे सिहत हमेशह ॾे ख़ुशि रखे तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी आयो हिते ऐं तव्हां डेफिनेटली हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो मेजर पार्ट मीडिया में कयो था प्ले थैंक यू सो मच सो काइंड ऑफ यू अल्लाह साईं ख़ुशि रखे हयाती ॾे सर ज़ुल्फ़िकार साहब अवां जा बि लख थोरा अवां सुठो लिखो बहितर लिखो अञा बहितरी थींदी साईं अल्ताफ़ साहब अवां बि ॾाढा इंटेलिजेंट ॾाढो तमामु सुठो बहितर लिखी सघो था बहितर पढ़ाए सघो था असांजी इहे तमन्नाऊं आहिनि त सिंध संवारजे ऐं आबाद ऐं सिंधी माण्हू इल्मु पिराइनि दुनिया जे अॻियां असांजो नालो वरी बि ऊचो हुजे अदी अवां जा बि लख कुर्ब अवां आया तमामु महिरबानी तव्हां घुरायो तव्हां जी महिरबानी न, न, thank- तव्हांजी वॾी एजाज़ भाई महिरबानी ज़बरदस्त विया ॾाढो हूंदव। मज़ो आयो ऐं हाणे मां शान आमीन वाह वाह थैंक यू सो मच ज़बरदस्त ऐं व्यूवर्स हाणे असां खां पोइ तव्हांखे ॿिया मेज़बान जॉइन कंदा सिन सलामत साथ सलामत दौन में यादि रखिजो इहे मेला ईअं ई सजंदा रहंदा अल्लाह हाफ़िज़ लव यू ऑल टेक केयर